पतंग चाहिए पाण खे त ॼेरे पऊ ॼाणी तां ताणज तओ ॾे जां आग न उझाणी। विस विहाणी आग न ॾिजे आम खे। सजणो किथे वरी पढ़णी में चए थो विस विहाणी अत न ॾिजे आम खे। अत मन अंत राज ॻुझ। सुर यमन कल्याण दास्तान टियो बैत नंबर 11 रिसालो शाहवाणी। हाणे अचूं था ओखन अल्फाज़न ते। पतंग मन परवानो, आशिक, चाहिए मन चवाइए, कोठाइए, सॾाइए, ॼेरे मन बाहे में, ॼेरे में, मच, आड़ा, ॼिभी, लाट, ॼेरे पो ॿरंदड़ बाहे में टुपो ॾे, आड़ा में घिड़ी पो, ॿरंदड़ बाहे में पो, ॼेरे पो ॼाणी, कुॾ या शोक करे ॿरंदड़ बाहे में पो, ॼाणी मन ॼाणी बुझी, ॾिसी वासी, शोक करे, तां न तेसि ताईं, ताणज न वधज, छिकज, हलज, पुरज, अॻिते थिज, तओ ॾे या तव ॾे माना सेक, तओ, गर्मी, तपश, तओ ॾे माना सेक ॾे, मच ॾे, ॿरंदड़ बाहे ॾे, आग माना बाहे, आतिश, उझाणी माना विसामी, झकी थी, तां ताणज तओ ॾे जां आग न उझाणी। तेसि ताईं धोकींदो फुकींदो ॿारींदो अचिस जेसि ताईं इश्क जी बाहि महबूब जे दीदार सां न विसाणी आहे। विस एतबार कर, वेसाह कर, यकीन जा कर, पक ॼाण, विहाणी आधी राति खां पोइ वारी राति, प्रभात, फजर, सुबुह थियण ते लंघी वई, पूरी थी वई, राति विहामी चुकी, इजा गुज़री वई। अत जेकॾहिं असां पढ़ंदासूं त इहो अंत जो तख़फ़ीफ़ आहे, अंत जो छोटो अखर आहे जंहिंजी माना आहे राज़, हक़ीक़त, आख़िरी ॻाल्हि, असल हक़ीक़त जो परतो। आग माना बाहि जो राज़, अंत, भेद। विस विहाणी आग न ॾिजे आम खे। एतबार कर, इजा गुज़री के गुज़री, ॼाण किसो पूरो थियो, तंहिं करे सबर कर। आम माण्हुनि खे उन जो राज़ भेद न ॿुधाए। आम माना आम रवाजी माण्हू, अवाम, आम ख़ल्क़, अणॼाण माण्हू। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। पतंग चाहिए पाण खे त ॼेरे पो ॼाणी। जेकॾहिं पाण खे परवानो सचो आशिक थो सॾाई त ॼाणी बुझी, ॾिसी वासी, ॿरंदड़ बाहि जे मच में घिड़ी पओ। तां ताणज तओ ॾे जां आग न उझाणी। तूं तेसि ताईं उन बाहि जो मच ॾे वधंदो रह जेसि ताईं विसामे नथी, झकी नथी थिए, गुल नथी थिए। विस विहाणी आग न ॾिजे आम खे। एतबार कर, जा गुज़री के गुज़री, पक ॼाण राति पूरी थियण वारी आहे। पर तूं इहो अंत राज़ आम माण्हुनि, अणॼाण माण्हुनि खे न ॾे। हक़ लतीफ़, सच लतीफ़।